नाज़रीन, पिंगरियो ऐं भरपासे में महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो। हथरादू अघनि सबब गरीब ऐं रोज़ेदार फ्रूट वठण खां लाचार आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद वेड़ो जी ही रिपोर्ट। पंगरियो शहर में रमज़ान शरीफ जो भलारो महीनो ईंदे ई पंगरियो जे वापारियुनि रोज़मर्रा जे शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि, जंहिं करे ग़रीब मज़दूर तबिको शदीद मुश्किलातुनि जो शिकार थी वियो आहे। वापारियुनि कणिक 1100 रुपया मण ख़रीद करे अटो 2400 रुपया मण, खंड 110 रुपया किलो, गे 260 रुपया, फार्मी मुर्गी 480 रुपया किलो, वॾो गोश्त 600 रुपया फ़ी किलो, फ्रूट ऐं सब्जियुनि जा हथरादू रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते मेहरान टीवी सां पंगरियो वासियुनि ॻाल्हाईंदे चयो त महांगाई तमामु उरूज ते चढ़ी वई आहे। गे जेको आहे सो 240 रुपया किलो हो। रमज़ान भलारो महीनो आयो आहे त वरी उन ते 20 रुपया वधीक टैक्स हयो अथनि। पोइ उहो बि हाणे इदारा था वठनि पैसा, या इदारा नोटिस नथा वठनि। खंड बि ईअं आहे, खंड ते बि जेको आहे 100 रुपया किलो हो, वरी 110 रुपया किलो थियो आहे। अटो जेको हो सो 2000 रुपया मण आहे, 2400 रुपया थियो आहे। ऐं दुकानदारनि खां बि असीं दोस्तनि मेहरान वारनि खे चऊं था त इहा बि उन खां यूज़ वठनि। त अगरि मुख़्तियारकार तो उन खां पैसा वठे, DC तो पैसा वठे, AC तो पैसा वठे, जेको 4 ॾींहं थी गुज़रिया आहिनि, हिन ग़रीब मिस्किन माण्हू जेको रोज़ खोलण जे लाइ पैसा 500 रुपया हुजनि, उन मां थी वञे, उते असांखे 1000 रुपया थो खपे। असांजी ॾियारी आहे 500 रुपया ऐं असीं 1000 रुपया किथां आणियूं? उहो बचनि जी रोज़ी कीअं कमाए सघूं? इन जे करे असीं पंहिंजे रोज़े रखण जे लाइ परेशान आहियूं, रोज़े खोलण जे लाइ परेशान आहियूं। असीं वज़ीर आला खां अपील था करियूं त महिरबानी करे नोटिस वठे। असीं कोर्ट चीफ जस्टिस खां अपील था करियूं त इन जो नोटिस वठे। असीं DC ऐं मुख़्तियारकार ऐं AC इहे असांजे हिन में मुलवस आहिनि, उहे पंहिंजा पैसा वठनि था। तंहिंजे करे मेडिकल लिस्ट जारी कनि था। रमज़ान शरीफ जे भलारे महीने में महांगाई तमामु घणी उरूज ते आहे। DC AC कारोबारी जेके सेठ जेके हिननि खां पैसा वठी करे महांगाई उरूज ते आहे ऐं को बि नोटिस कोन पिया वठनि। असीं वज़ीर आज़म वज़ीर आला खां गुज़ारिश करियूं था त बराए महिरबानी करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं भलारे महीने में जेको ग़रीबनि सां नाजाइज़ी थी रही आहे, हथरादू सब्जी हुजे या फ्रूट हुजे या गोश्त हुजे, जेका बि खाधे पीते जूं शयूं आहिनि, टोटल महांगियूं थी में जेके वापारी आहिनि या दुकानदार आहिनि या फ्रूट वारा जेके आहिनि, हिन भलारे महीने में पंहिंजा हथरा अघु करे वेठा आहिनि ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि खे को बि रिलीफ कोन थो मिले। हिन ते को नोटिस वरितो वञे जीअं ग़रीब माण्हू को गुज़र सफ़र पंहिंजे सवले नमूने सां करे सघे। डिप्टी कमिश्नर बदीन असिस्टेंट कमिश्नर टंडोबागु खे घुर्जे त हथरादू अघु मुक़ररु कंदड़ पंगरियो जे वापारियुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियारियो वञे। कैमरामैन आसिफ अली वेड़ो सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेहरान टीवी न्यूज़।